नाज़रीन, पेट्रोल के अघनि में लाथ बावजूद आम वापे शयुनि के अघनि में घटिताई न अची सघी। पनियाकिल में मुनाफ़िख़ोर वापारियुनि ऐं दुकानदारनि रेट घटाइण बदिरां ॿीणा करे छॾिया, जंहिं करे ग़रीब तबिको बुखूं काटण ते मजबूर आहे। उन हवाले सां ॾिसूं था अयाज़ शेख जी रिपोर्ट। पेट्रोल मसनूआत ऐं डॉलर समेत मुख़्तलिफ़ शयुनि जे अघनि में वाध सबबि महांगाई में बेपनाह इज़ाफ़ो त थिए थो, पर साॻी तरह इन्हनि शयुनि जी रेटनि में लाथ सां अवाम खे को बि लाभ न मिली सघियो आहे। निगरान सरकार पारां पेट्रोल मसनूआत जे अघनि में मुसलसल घटिताई बावजूद हिते पनवाकिल में मुनाफ़िख़ोर वापारी हथरादू महांगाई ऐं मनपसंद अघ मुक़ररु करे ग़रीब तबिके खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। खाधे पीते जी शयुनि ऐं खाजरू सामान, अटो, गिहु, दालियूं, चांवर, खंडु, सब्ज़ी, फ्रूट ऐं मच्छी मुर्गी जा अघ बि घटि थियण बजाए आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं करे ग़रीब ऐं मिसकीन माण्हू ॿ वेला मानी खाइण लाइ बि कासिर आहिनि। पनवाकिल जे मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपनि ते बि पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में बि मुक़ररु रेट खां 1 खां 3 रुपया इज़ाफ़ी वरिता वञनि था, पर को बि पुछण लाइ तयारु न आहे। हथरादू महांगाई जे मारियल शहरनि आवाज़ टीवी आरो दाहींदे चयो त सुठो बहितरीनु हिकिड़ो अमल आहे निगरान गवर्नमेंट जो। सभिनी लाइ डॉलर बि सस्तो थियो आहे, पेट्रोल बि सस्तो थियो आहे, ऐं जेकी मार्केट में कुझु इशा आहिनि उहे सस्तियूं न थियूं आहिनि। जीअं फ़र्ज़ु कयो, जीअं किराना जो सामान आहे, सब्जियूं आहिनि, उन जा रेट अञा न घटाइणा आहिनि। चांवर आहिनि, खोड़ जेकी ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे अञा घटि न थियूं आहिनि। SDM साहिब हुजे, उनखे पनवाकिल मुक्ताकार उन्हनि खे नोटिस वठण खे त बहितर ॻाल्हि आहे। पेट्रोल वारा बि नथा जेको आहे त घटि कनि, ऐं परचूननि वारा आहिनि जेके उहे बि जेको आहे त उहे बि रेट जेको आहे त पंहिंजा घटि नथा कनि। इहो चवनि था असांखे नए रेट वारो माल मिलंदो त पोइ असां नए रेट में ॾींदासीं। हाणे उहे उन्हनि वटि माल पिया आहिनि, उहे चवनि था असां पुराणे रेट में ॾींदासीं। हाणे उहे चढ़ंदा आहिनि त उहे यकदमि चाढ़े वेही रहंदा आहिनि। हाणे लथा आहिनि त हाणे लाहिनि नथा, आवाम खे रिलीफ नथो मिले। हर शइ सस्ती थी आहे, पेट्रोल केॾो सस्तो, डीज़ल सस्ती, ॿियो जेके खाइण पीअण जी शयूं उहे सस्तियूं न थियूं आहिनि। उहे सस्तियूं थियनि, मुख़्तियार का डंडो खणे अचे चेक करे लिस्टियूं, SDM चेक करे भाई एतिरी तव्हां छो था महांगा विझो। तेल बि सस्तो थी वियो, हर शइ सस्ती थी वई आहे, त तव्हां उहे त घटि कनि न। इहो ई मसइलो आहे, उन्हनि खे खण तदारक करनि, अचनि चेक करन रेट। पेट्रोल डीजल सस्ता हुआ है लेकिन आवाम को कोई भी फ़ायदा नहीं मिला। पेट्रोल हर चीज़ जब महंगा हो जाता है, 2 रुपये महंगा हो जाता है, तो फिर चीनी, आटा, घी हर चीज़ महंगा हो जाता है। लेकिन जब पेट्रोल 40 रुपये नीचे है तो रेट में कोई भी कमी नहीं आया। इसका हुकूमत से हम अपील करता है कि इसके खिलाफ एक्शन लें। जेका भी महंगाई आहे उन में जेको आहे न, ईअं सम्झो त जेको आहे हिकिड़े क़िस्म जी हथरादू जेके आहे न, माना ब्लैक मार्केटिंग कई वञे थी, सामान खे लिकायो वञे थो, वरी उन खे महांगो करे ॾिनो वञे थो। माना त कंहिं बि इदारे जो जेको आहे न मक़सी किरदारु न आहे समाज लाइ। जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी मॉनिटरिंग, उन्हनि जो मक़सी किरदारु न आहे। इन जे करे आवामी माण्हू खे जेको आहे न को बि लाभ नथो मिले। दुकानदारनि जी पंहिंजी मन घड़त आहे, पंहिंजो मन घड़त किथे 100 रुपियो आहे, हाणे चौकर छड़ो पुछो आहे किथे 100 रुपियो, किथे 80 रुपियो। हेॾो ज़ुल्म आहे। इन लाइ हुकूमत खे एक्शन करणु खपे न। दुकानदार असां ग़रीब छा था करे सघूं। एतिरो पेट्रोल सस्तो थियो आहे, असांखे कोई रिलीफ न मिलियो आहे, न फ़ाइदो मिलियो आहे। दुकानदारनि जा उहे साॻा ई अघ आहिनि, न डॉलर बि सस्तो थींदो रहंदो आहे, हर शइ सस्ती थी आहे, पर कोई दुकानदार माना कमी नथो करे रेट में। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर अब्दुल बासित हकड़ो मीडिया खे ॿुधायो त कल असांजी प्राइस चेकिंग जी मीटिंग हुई, त उहा फ्रेश हिकिड़ी प्राइस लिस्ट बि अची वेंदी जंहिंमें रेट्स कमोडिटीज़ जा घटि हूंदा, त उन सां इंशाअल्लाह ताला वरी चेक एंड बैलेंस सां पंहिंजो अॼु बि असांजी मीटिंग असांजी मुख़्तियारकार ऐं यूटी सां हुई, त इनखे एक्सपेडाइट कयूं, असां एक्टिवेट कयूं वधीक प्राइस चेकिंग खे। जेको बि गवर्नमेंट जे रेट्स ते अमल न कंदो उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थींदी। ऐं जेकॾहिं पेट्रोल पंप वारा पंहिंजी जेका रीडिंग सही नथा ॾियनि यूनिट्स में, माना उन्हनि में मसइलो आहे, त उनखे असां सील बि कंदासीं, हैवी फाइन बि कंदासीं ऐं FIR बि कटाईंदासीं। ऐं न फ़क़ति इन ते ॿिया जेके करियाना जा स्टोर आहिनि या वेजिटेबल स्टोर्स आहिनि या मीट वग़ैरह आहे जेको बि कंहिं बि क़िस्म जो, त उन ख़िलाफ़ बि जेको आहे जेकॾहिं हू वधीक जेको आहे रेट हणनि पिया, उन ख़िलाफ़ बि असां कानूनी कार्रवाई कंदासीं। हितां जे रहवासियुनि निगरान हुकूमत समेत तालके ऐं ज़िलई इंतज़ामिया खां घुर कई आहे त हथरादू महांगाई ते कंट्रोल करे मुनाफ़िख़ोर वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं पेट्रोल समेत खाधे पीते जी शयुनि खे सरकारी अघनि ते विकिरो करण लाइ खेनि पाबंद बणायो वञे, त जीअं ग़रीब अवाम खे कुझु रिलीफ मिली सघे। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।